बट मां चवंदो आहियां एक्टर या आर्टिस्ट जेको हूंदो आहे उहो पैदाइशी हूंदो आहे, उहो तव्हां में अंदरि बचपन खां हूंदो आहे। स्क्रिप्ट जो राइटर जेको हूंदो आहे हुनखे पंहिंजो स्क्रिप्ट प्यारो हूंदो आहे, बट ज़रूरी न आहे उहो ओतिरो भलो हुजे। त इन सिंधी जा काफ़ी नौजवान आहिनि जेके हिन इंडस्ट्री में अचणु चाहिनि था, कहिड़े वे तरफ़ वञणु घुरिजे जो हिन ड्रामा इंडस्ट्री में उहो हिन थी सघनि? यार पहिरीं ॻाल्हि त असांजी ड्रामा जेका इंडस्ट्री आहे उहा तबाह थियल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम गाइस, दिस इज़ मुसव्विर लाशारी ऐं मां तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुमि त यूनिवर्सल पॉइंट खे लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां अहमद ख़ान, तव्हां ॾिसी रहिया यूनिवर्सल पॉइंट। जीअं त अॼु असां सां बहितरीनु असांजो दोस्त मुसव्विर लाशारी बख़ूबी तव्हां सभु वाक़ुफ़ु हूंदव, असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त ॻाल्हि ॿोल करे पुछूं था मुसव्विर भाई खां। असांजे शहर लारकाणे में आयो आहे, त उन हवाले सां कुझु ॿी बि गुफ़्तगू कंदासीं। अस्सलाम वालेकुम मुसव्विर भाई, छा हाल आहे? वालेकुम अस्सलाम, मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं तव्हां सभु कीअं आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। मुसव्विर भाई इहो ॿुधाइजो त तव्हां इन फील्ड में जेका मस्तानो आहे या तव्हां सोशल वर्कर जेके बि नेट ते तव्हां वीडियोज़ वग़ैरह ठाहियो था, शॉर्ट क्लिप्स ठाहियो था, त तव्हांजो इहो आइडिया किथां जनरेट थियो ऐं कॾहिं खां तव्हां इन मस्ताने ते कमु कयो पिया? मस्ताना त काफ़ी मतिलबु रीसेंट आहे। 2019 में जेको आहे मां US में मासी मोरा जो कैरेक्टर स्टार्ट कयो ऐं 2020 में कोविड, थैंक्स टू कोविड जंहिंजे करे टाइम मिलियो त असां मस्ताने खे स्टार्ट कयो। बट मां चवंदो आहियां एक्टर या आर्टिस्ट जेको हूंदो आहे उहो पैदाइशी हूंदो आहे, उहो तव्हां में अंदरि बचपन खां हूंदो आहे। मां मिरर जे साम्हूं रोअण जी एक्टिंग कई आहे, मां खिलण जी एक्टिंग कई आहे, कावड़ जी एक्टिंग कई आहे, त उहा माना कंहिं कैमरा जी मोहताज न हूंदी, तव्हां किथे बि करे पाण खे एक्टर सम्झी सघो था। मां हिकिड़ी वॾी पॉइंट इहा आहे, अगरि को इन फील्ड में इंट्रस्टेड आहे त ही ॾाढा बेस्ट टिप्स आहिनि जेके तव्हां जेके मुसव्विर ते ॾसियो आहे, इहे तव्हां पाण प्रैक्टिस करे सघो था। मुसव्विर भाई इहो ॿुधाइजो तव्हांजो पहिरियों जेको वीडियो हुयो, पहिरियों जेको वायरल थियो, जंहिंखां तव्हांखे फेम सभ खां वधीक मिली, उहो कहिड़ो वीडियो हुयो? उहो हिकिड़ो वीडियो हुयो जेको असां कैलिफोर्निया में सैन फ्रांसिस्को एयरपोर्ट ते ठाहियो हुयो। उन में मूंसां गॾु मुंहिंजूं 2 फ्रेंड्स हुयूं, छोकिरियूं। असां एयरपोर्ट ते वेट पिया कयूं असांजी पंहिंजी फ्लाइट जो, त असां बोर पिया थियासीं छो जो पूरी राति असांजी एयरपोर्ट ते गुज़री ऐं सुबुह जो असांजी फ्लाइट हुई। त असां हुते हिकिड़ी नॉर्मली वीडियो ठाही ऐं असांखे माना ज़हनो गुमान में बि न हुयो त कोई इहा वीडियो एॾी वायरल थींदी। सुबुह जो जॾहिं, छो त उते टाइम डिफरेंस आहे US में ऐं हिते, त हुते अगरि राति हूंदी आहे त हिते ॾींहुं हूंदो आहे। पोइ उते छा थियो, मां राति जो वीडियो रखी ऐं मां सुम्ही पियुमि। सुबुह जॾहिं उथियुमि त ॾिठुमि यार उहा वीडियो एॾी वायरल थी वञे, पहिरियां 10,000, 20,000, 30,000, 40,000, माना मुंहिंजे लाइ फस्ट टाइम हुयो त यार कंहिं मुंहिंजी वीडियो ते, छो त असां जेके नॉर्मली पंहिंजी ID ते रखंदा आहियूं त वीडियो, उहा वधि में वधि 200, 300 जेके असांजा फ्रेंड्स हूंदा आहिनि उहे ॾिसंदा आहिनि, पर उहा वाहिद वीडियो हुई जेका तमामु घणी मक़बूल थी ऐं उन्हनि खां पोइ माण्हुनि ॾिसणु शुरू कयो। मां इन खां पहिरियां तव्हां जेको वर्क कंदा हुयो एज़ अ टिकटॉकर तव्हां कमु कंदा हुयो, या स्टार्टिंग खां ई जेको तव्हांजे फेम तव्हांखे मिली आहे यूट्यूब जे थ्रू मिली आहे या टिकटॉक जे थ्रू मिली? ॿिन्हिनि जे थ्रू न मिली, मूंखे फेम मिली आहे फेसबुक जे थ्रू। फेसबुक ते मां इहा वीडियो जेका आहे उहा फेसबुक ते वायरल थी हुई। टिकटॉक मूं बाद में जॉइन कयो। बेसिकली मां फिल्म मेकिंग पढ़ी करे आयो आहियां न, मां माना ईअं शौक़िया आर्टिस्ट न आहियां त मूंखे शौक़ु पियो आहे जो एक्टर थो थियां। मां प्रॉपर हिन जी तालीम हासिल कई आहे, त मूंखे पहिरियां लॻंदो त यार टिकटॉक जेको आहे उहो फज़ूल आहे, त मां हिन खे टिकटॉक काफ़ी बाद में जॉइन कयो। पर मूंखे हाणे लॻे थो त इहो बि हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, माण्हुनि खे ज़रूरु यूटिलाइज़ करणु घुरिजे। अच्छा मुसव्विर भाई, तव्हांजो हिन टाइम काफ़ी सिंध में ट्रेंड आहे मासी मोरा वारो, त इन हवाले सां तव्हांखे एतिरी माशाल्लाह सां अल्लाह पाक फेम ॾिनी आहे, तव्हां हिकिड़ो प्रॉपर ऑफिशियल ड्रामनि ते कमु छो न कयो? हिकिड़ो ऑफिशियल जीअं सिंधियुनि जा ड्रामा थी विया या पाकिस्तानी ड्रामा हलनि था, हिकिड़ी स्टोरी ठाहे करे ऑफिशियल वर्क छो न था कयो? यार ॾिसो, हिन वक़्तु जेको आहे न सोशल मीडिया जो दौरु आहे, मां चाहियां त मुंहिंजे लाइ इहो वॾो मसइलो न आहे त कंहिं ड्रामे में इन थियणु, छो जो मां उन ई चैनल्स ते पंहिंजा शोज़ कयां पियो। पर सीन इहो आहे त मूंखे मां उहे कॾहिं ड्रामा ॾिसणु चाहींदो आहियां, न मां उन्हनि जो पार्ट थियणु चाहींदुमि। रीज़न छो जो उन्हनि जी प्रोडक्शन शायदि मुंहिंजी क्वालिटी जे मुताबिक़ न आहे, ऐं सोशल मीडिया ते इहो आहे त मां पंहिंजे हिसाब सां जेको कॉन्टेंट क्रिएट करणु चाहियां थो उनखे उन तरीक़े सां ठाहियां थो ऐं उहो वायरल बि थिए पियो। छो जो मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी ऑडियंस खे छा ॾिसणो आहे, उन हिसाब सां मुंहिंजी वीडियोज़ ईंदियूं आहिनि। मूंखे लॻंदो आहे हाणे ड्रामे में बोरिंग शयूं अचनि पियूं त मां जहिड़ो कराए छॾींदो आहियां, ठीकु आहे, या कंहिंजी शादी अची वेंदी आहे त उहो हिकिड़ो नओं बिल्कुलु अची वेंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में मूंखे वधीक जेको आहे सोशल मीडिया ईज़ी लॻे थो ऐं उहो ई फ्यूचर आहे असांजो। अच्छा, तव्हांजो जेको ही मस्ताने जो एपिसोड्स हलनि था उनजो डायरेक्टर केरु आहे? तव्हां पाण डायरेक्टर आहियो या उन तव्हां हायर? अच्छा, इन पूरे जेको मस्ताना जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो मुंहिंजो पंहिंजो कॉन्सेप्ट आहे। हुनजो डायरेक्टर मां पाण आहियां, हुनजो प्रोडक्शन मां पाण यूज़ कंदो आहियां, हुन में एक्टिंग, हुन में डायलॉग्स, हुनजो स्क्रिप्ट, हुनजो मेकअप, इवन मेकअप बि मां पाण कंदो आहियां।
ड्रेसिस जेके हूंदा आहिनि सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू मूंसां गॾु हूंदो आहे, उहो या त कैमरा ते हूंदो आहे, उहो मुंहिंजो ब्रदर थी सघे थो, मुंहिंजो कोई कलीग थी सघे थो, कोई बि। अदरवाइज़ जेको मेन कॉन्सेप्ट आहे उहो मुंहिंजो पंहिंजो आहे। अच्छा, इन खां अलावा अगरि असांजो को व्यूवर्स अहिड़ो हुजे जेको एज़ तव्हांखे डायरेक्टर सेलेक्ट करे, मतिलबु सॼो जेका बि ड्रामनि ते ख़र्चु अचे थो उहो सॼो पंहिंजो अफोर्ड पाण करे या मतिलबु सॼो हायर करे, त तव्हां छा उन सां गॾु कमु करणु चाहींदो एज़ अ डायरेक्टर, उहो तव्हांखे पंहिंजी पे ॾे एज़ लाइक जीअं वधीक तव्हां? बिल्कुलु करणु चाहींदुसि। ॾिसो, मां सिर्फ़ु एक्टर न आहियां, मुंहिंजी जेका फिल्म जी डिग्री थियल आहे उहा डायरेक्शन में थियल आहे, त मां मतिलबु सर्टिफाइड डायरेक्टर आहियां, तव्हां चई सघो था। पर सीन इहो आहे त मां पैसनि जे लाइ कमु न आहियां कंदो। मां कमु कंदो आहियां त अगरि फॉर एग्ज़ाम्पल उहो स्क्रिप्ट मूंखे वणे थो, उहो स्क्रिप्ट मूंखे छुए थो। हाणे एतिरा खोड़ माण्हू हूंदा आहिनि जेके स्क्रिप्ट लिखी करे भाई इहो ठाहिणो आहे। स्क्रिप्ट जेको हूंदो आहे न उहो तव्हांजे ॿार वांगुरु हूंदो आहे। हा, जेतिरो बि कोझो हूंदो तव्हांखे वणंदो, छो तव्हांजो ॿार आहे। सही आहे। जेको स्क्रिप्ट लिखंदो आहे न राइटर, उनखे पंहिंजो स्क्रिप्ट वणंदो, यार हीअ बेस्ट स्क्रिप्ट आहे, पर ज़रूरी न आहे त उहो ओतिरो ख़ूबसूरत हुजे। इहे चवंदा आहिनि न, कावनि खे बि पंहिंजा बच्चा प्यारा हूंदा आहिनि, त स्क्रिप्ट जो राइटर जेको हूंदो आहे उनखे पंहिंजो स्क्रिप्ट प्यारो हूंदो आहे, बट ज़रूरी न आहे उहो ओतिरो भलो हुजे। त इन करे मां उनखे ॾिसंदुमि त उहो स्क्रिप्ट कीअं आहे, उनखां पोइ वाई नॉट। अच्छा, इन खां अलावा अगरि ॿी सिंधी जा काफ़ी नौजवान आहिनि जेके इन इंडस्ट्री में अचणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ तव्हां छा प्रिफर कंदो त उन्हनि खे कहिड़े वे तरफ़ वञणु घुरिजे जो हिन ड्रामा इंडस्ट्री में उहो इन थी सघनि? यार, पहिरीं ॻाल्हि त असांजी ड्रामा जेका इंडस्ट्री आहे उहा तबाह थियल आहे। उनजो रीज़न इहो आहे त असां वटि सिंधी में स्पेशली प्रोडक्शन न आहे। उर्दू में आहे, उर्दू में वरी ॿिया घणा मसइला आहिनि। ठीकु आहे, उहे शायदि तव्हां सभिनी खे ख़बर आहिनि, त उहे मसइला आहिनि। सोशल मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया ते अचो, पंहिंजा ड्रामा सोशल मीडिया ते ठाहियो। ॾिसो, अॼु जो नौजवान, मां टीवी ते कमु कंदो आहियां, मुंहिंजा 2-3 चैनल्स ते शोज़ हलंदा आहिनि, पर बिलीव मी असां वटि केबल न आहे। मतिलबु मां छो ॾिसां केबल? उहो ई सभु कुझु असां कॉन्टेंट जेको आहे सोशल मीडिया ते, फेसबुक ते, यूट्यूब ते, नेटफ्लिक्स ते, सभिनी ते ॾिसूं पिया। त तव्हांखे ॾिसो, मीडियम चेंज पियो थिए। कंहिं दौर में टीवी जेका हुई उहा पावरफुल मीडियम हुई, त तव्हां उते ई माण्हू मरंदा हुआ त वाह असांखे टीवी ते वञिणो आहे। पर हाणे टीवी ओतिरो पावरफुल मीडियम न आहे, त वन शुड चूज़ सोशल मीडिया। अच्छा, ही हुयो मुसाविर भाई जंहिंसां असां ॻाल्हि ॿोल कईसीं।